अस्सलाम वालेकुम नाज़रीन। खैबर खां अब्दुल हई शौक़ जी ख़बर ॾींदा हलूं। बर्क सियासतदान सरवरे जमात जे रूहानी पेशवा मखदूम अमीन फ़हीम जी 5वीं वरसी। बर्क सियासतदान सरवरे जमात जे रूहानी पेशवा मखदूम अमीन फ़हीम जी 5वीं वरसी हाला में मुख़्तसर वरसी तक़रीब ऐं क़ुरान ख़्वानी। वज़ीर रेवेन्यू सिंध मखदूम महबूब ज़मा हाला ऐं दरगाह मखदूम नूह सरवर ते हाज़री भरी। मखदूम महबूब ज़मा मखदूम अमीन फ़हीम जे मज़ार ते गुलन जी चादर चाढ़े दुआ घुरी। सरवरे जमात जो रूहानी पेशवा MNA मखदूम जमीलुज़्ज़मा अॼु शाम 5 वॻे दरगाह मखदूम नूह सरवर रहमतुल्लाह पहुची मखदूम अमीन फ़हीम जी मज़ार ते गुलन जी चादर चाढ़ींदो। पीपुल्स पार्टी अगुवान मखदूम अमीन फ़हीम जी वरसीअ जे मौक़े ते ज़िले मटियारीअ में अॼु आम मोकल आहे। सरवरे जमात जे मुरीदन पीपुल्स पार्टी वर्करन सियासी समाजी शख्सियतुन पारां मज़ार ते हाज़रीअ जो सिलसिलो जारी। कोरोना वबा सबब वरसी तक़रीब मुख़्तसिर रखी वई आहे। वरसीअ में शिरकत कंदड़नि खे SOPs ते अमल करण जी ताक़ीद।